अस्सलाम वालेकुम। तकरार ड्रामे जे बारे में दोस्तों अॼु हिकु तव्हां सां बहितरीनु अपडेट शेयर कंदासीं। तकरार ड्रामे में अचण वारियूं जेको क़िस्तूं आहिनि, जेकियूं क़िस्तूं गुज़री चुकियूं आहिनि, उन्हनि जे लाइ हिकिड़ी नई अपडेट आहे। असां तव्हांजे लाइ खणी आया आहियूं। ऐं दोस्तों हीअ वीडियो जेको आहे तव्हांजे कम जो वीडियो आहे। हिन वीडियो में तव्हांखे अॼु काफ़ी सारियूं ॻाल्हियूं शेयर कंदासीं तव्हां सां, ऐं तव्हांजे कम जूं ही अपडेट हिन वीडियो में। दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां जेको तकरार ड्रामे जूं क़िस्तूं गुज़री वियूं आहिनि, हिकिड़ी ॻाल्हि त अॼु तव्हांखे थोरो मुख़्तलिफ़ कहाणी हिकिड़ी ॿुधाईंदासीं त तकरार ड्रामो में आख़िर दिलचस्पी कीअं वधी माण्हुनि जी, ऐं दिलचस्पी ऐं कुझु माण्हुनि जी घटि बि थी वई आहे तकरार ड्रामे में छाजे करे, ऐं इहो ॿुधाईंदासीं त इहा वजह कहिड़ी आहे। दोस्तों तव्हां सां असां ॿुधाईंदा हलूं जॾहिं 2021-22 जे दौर में ज़हर ज़िंदगी ड्रामो स्टार्ट थियो, ऐं उन जे हवाले सां सभ खां वधीक माण्हुनि जी दिलचस्पी पहिरियों उतो स्टार्ट थी त सिंधी ड्रामनि में। पहिरियों सिंधी ड्रामनि में कुझु दिलचस्पी घटि थी वई हुई, ऐं दर्दनि जो दरिया जे टाइम बि माण्हुनि शौक़ सां ॾिठो हुयो। 2018 जे टाइम जेको दर्दनि जो दरिया ड्रामो हलियो, उन खे माण्हुनि शौक़ सां ॾिठो हुयो। लेकिन वरी विच में को ख़ासि अहिड़ो ड्रामो न आयो। वरी इहो ड्रामो आयो ज़हर ज़िंदगी, जेको हिकु बहितरीनु ड्रामो हुयो पंहिंजे टाइम जो, ऐं माण्हुनि जी दिलचस्पी इन हिसाब सां सिंधी मीडिया ऐं सिंधी शोबे जे हवाले सां ॾाढी वधी वई, ऐं ज़हर ज़िंदगी खे माण्हुनि शौक़ सां ॾिठो, बिल्कुलु भरपूर। ऐं माण्हू इंतज़ारु कंदा हुया त एपिसोड अचे त पोइ असां इहे ॾिसूं त अॻिए एपिसोड में छा थियण वारो आहे। लेकिन जॾहिं 183 ते तकरार ज़हर ज़िंदगी बंदि थियो हुयो त महीनो खनि पोइ बि माण्हू ॾाढा परेशान थिया हुया। लेकिन बाद में उहो ड्रामो वरी स्टार्ट थी वियो। उन ड्रामे पंहिंजे अरूज माणिया, ऐं उहो ड्रामो बहितरीनु हलंदो रहियो। पंहिंजे वक़्त जो हिकु बहितरीनु ड्रामो हुयो। ऐं ज़हर ज़िंदगी जे दौरान जॾहिं ज़हर ज़िंदगी ड्रामो हली रहियो, तॾहिं तकरार ड्रामो वरी स्टार्ट थी वियो। ऐं तकरार ड्रामे में मूंसां जे करे ही ड्रामो वरी चोट चढ़ी वियो। ऐं ज़हर ज़िंदगी जेको पहिरें नंबर ते हली रहियो, उन जा व्यूज़ कम अज़ कम 70,000, 60,000, 80,000 हिते ईंदा हुया हिकु हिकु एपिसोड ते। लेकिन उन खां पोइ जॾहिं तकरार बि हली रहियो, तकरार जा पोइ बि 30, 35, 40,000 शुरू में व्यूज़ अचनि पिया। ऐं ज़हर ज़िंदगी जे करे तकरार ड्रामे व्यूज़ घटि हुया, छाजे करे माण्हुनि जी दिलचस्पी हिकु ज़हर ज़िंदगी ड्रामे में हुई, ऐं ॿियो वरी जेको आहे तकरार ड्रामे में कुझु ख़ासि अदाकारनि जे करे। ऐं जॾहिं हाणे उहे ख़ासि मतिलबु तकरार ड्रामो एंड थियो, तकरार ड्रामे जेको एंड सुठो न ॾेखारियऊं, मतिलबु हीरो खे मारे छॾियऊं, ऐं उन में जेको आहे गुंडा खटिया, अहिड़े हिसाब सां जेको आहे तकरार ड्रामे ते बि तनक़ीद माण्हुनि कई। ज़हर ज़िंदगी ते एॾी तनक़ीद कई दोस्तनि जेका परस्तार हुया, त उन्हनि इहो चयो त इहो तव्हां आख़िर में छा ॾेखारियो आहे। ऐं हुननि वरी जेको ड्रामे एंड तॾहिं वोट हली रहिया हुया, इलेक्शन जो टाइम हुयो, इलेक्शन खे सम्झाइण जे लाइ, माण्हुनि खे सम्झाइणी ॾियण जे लाइ ज़ालिम खे खटायूं ड्रामे में। ऐं त माण्हुनि खे जीअं सम्झ में अचे त ज़ालिम खे वोट नाहे ॾिबो। इन जे करे ज़हर ज़िंदगी ड्रामे जो एंड ईअं कयूं। इहो उन्हनि एंड त ईअं कयो, लेकिन माण्हुनि वरी तनक़ीद कई, उन्हनि खे इन शइ जो नुक़सानु बि पहुतो। माण्हू दिलचस्पी ड्रामनि मां घटि करे आहे, ऐं तकरार ड्रामे मां बि इन जे करे दिलचस्पी घटि थींदी वई। ऐं तकरार ड्रामो सिर्फ़ु हिन टाइम इन जे करे पोइ बि पहिरें नंबर ते हली रहियो आहे त KTN ते को सुठो ड्रामो नथो हले, मतिलबु कंहिं ॿिए चैनल ते सिंधी ड्रामो को अहिड़ो नथो हले भलो, न त थी सघे थो तकरार ड्रामे खे माण्हू घटि ॾिसनि। हा, इहा ई वजह आहे त हिन टाइम तकरार ड्रामे खे माण्हू ॾिसनि था सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु उन्हनि खे ॿियो को अहिड़ो ख़ासि ड्रामो मिले नथो। पथर दिलि बि एतिरी बुलंदी हासिलु न कई, ऐं इहो हुयो तकरार ड्रामे जो ज़वाल। वरी उरूज अची वियो इन जे करे। उरूज वरी ॿियो इन जे करे बि आयो त मूंसां जो जेको शुरू में दाबो ॾेखारियो वियो हिन टाइम ताईं, मूंसां जो दाबो भलो हले पियो, ऐं मूंसां जे करे हे ड्रामो माण्हू शौक़ सां ॾिसी रहिया। वरी असद कुरैशी जॾहिं एंट्री आई त माण्हुनि इहो सोचियो असद कुरैशी अचण सां कुझु न कुझु कंदो, लेकिन असद कुरैशी बि जीअं ड्रामे में आयो तीअं ई ख़ाली पोला ख़ाली हवाल हली रहिया आहिनि हिन टाइम ताईं। ऐं तकरार ड्रामे में असद कुरैशी बि को ख़ासि अदाकारी न ॾेखारी, इन जे करे ई माण्हुनि जी दिलचस्पी घटि थी। वरी जॾहिं तकरार ड्रामे में सिजावल गुम थियो, सिजावल खे जेको मारायूं मतिलबु हिकिड़े बहाने सां, त अची माण्हुनि तनक़ीद कई, ऐं माण्हुनि चयो ड्रामे जो मज़ो ई ख़तमु थी वियो आहे। वरी सिजावल खे ड्रामे में आंदो वियो,
वरी ड्रामो जेको आहे सजावट जे करे कुझु निकिरी आयो। वरी जॾहिं मूसा जो धाबो, मूसा जूं इहे ॻाल्हियूं बेकार थियूं, मीर जेको आहे कॾहिं धोखो करे वियो, कॾहिं कीअं, इन जे करे तकरार ड्रामो वरी हेठि थी वियो, मूसा जेल में हलियो वियो। तकरार ड्रामे जा जेका व्यूज़ कुझु घटि थी विया ऐं इन जे करे हाणे जॾहिं तकरार ड्रामे में जो मूसा ऐं नवाब खान हथ मिलायो पाण में, त माण्हुनि तनक़ीद कई, यार इहो छा आहे भला, कॾहिं के ज़ालिम सां दोस्ती, कॾहिं ज़ालिम सां दुश्मनी, ईअं त न करणु खपे न। अहिड़े हिसाब सां इहा तनक़ीद ड्रामे खे नुक़सानु ॾींदी वई। छाजे करे ड्रामो दोस्तो हीअ हूंदो आहे 500-400 सीरियल एपिसोड ते, ठीकु आहे, त डायरेक्टर बि भुली वेंदा आहिनि त कहाणी खे किथे मोशन ॾियूं ऐं किथे कहाणी हलंदे 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 भली वरी अचानक बेकार सीन अची वेंदा आहिनि, त हुननि खे पाण खे सम्झ में न ईंदी आहे त रोज़ानो सुठा डायलॉग काॾों लिखूं रोज़, छो त हिकिड़े ॾींहं जो कमु त न आहे, 400-500 एपिसोड में डायलॉग लिखणा आहिनि। हाणे उहे ईअं सोचींदा आहिनि त एतिरा डायलॉग काॾों आणियूं, कॾहिं पोइ कुदरती उनखे धुको लॻी थो वञे लिखणंदड़नि खे त डायलॉग अदाकार खे सुठा ॾेई छॾनि था त उहा एपिसोड बहितरीनु थी वञे थी। कॾहिं वरी कसा डायलॉग बि लिखिजी वञनि था त पोइ एपिसोड उहा पोइना थी वञे थी तकरार जी, त मज़ो थोरो घटि थो थी वञे। 400-500 एपिसोड जा डायलॉग लिखण को एॾो आसान कमु न आहे। बहरहाल पोइ बि डायरेक्टर लॻा पिया आहिनि ऐं उन्हनि खे बि ॿियो त को कमु आहे कोन, बहरहाल हू करे रहिया आहिनि। अहिड़े हिसाब सां वरी हाणे जॾहिं हीउ ड्रामो बंदि थियो, माण्हू तंग थी विया। माण्हुनि खे इहो इंतज़ारु हुयो त हाणे मूसा जेल मां छुटंदो, कुझु न कुझु मूसा गैरत कंदो, लेकिन ड्रामो अचानक रोज़नि में बंदि थी वियो, ईद ते बंदि थी वियो ऐं हिन टाइम ते अञा स्टार्ट नाहे थियो ऐं इन जे करे ई माण्हू जेको आहे कुझु मतिलबु हिकिड़ी तनक़ीद करणु वरी शुरू थी विया। माण्हू इन इंतज़ार में आहे त खुटे जान छुटे, लेकिन ईअं न थियो। एॾो ईज़ी ऐं एॾी जल्दी ड्रामो न खुटो ऐं न ई जान छुटी। ऐं ड्रामो जेको आहे हाणे माण्हुनि खे इंतज़ारु कराए रहियो आहे। हाणे अदाकार जेका इन जा ड्रामे जा आहिनि, हुननि खे पाण खे ॻाल्हि सम्झ में नथी अचे त हाणे ऐं ड्रामे में छा थींदो छा न थींदो ऐं छाजे करे उन्हनि जो वरी ईद जूं जेको फिल्मूं आयूं ईद ते, हाणे मीर जी फिल्म आई, तव्हां ॾिठो नवाब खान, उन में उमेद अली कलवाली यानी ओठो, इहे सॼे अदाकार उन फिल्मुनि में हुया। कुझु KTN ते हलियूं, कुझु सिंध TV ते फिल्मूं हलियूं ऐं उन टेलीफिल्म में बि हिननि खे शूटिंग करणी पइजी वई ईद जी। कुझु अदाकार ओॾे मसरूफ़ थी विया फिल्मुनि में ऐं रोज़नि में। अहिड़े हिसाब सां ड्रामो बैन थी वियो यानी बंदि थी वियो। हिन टाइम त पत्थर दिल ऐं तकरार ड्रामो ॿई बंदि लॻा पिया आहिनि ऐं को ख़ासि इन्हनि में जेको आहे इंफॉर्मेशन इन्हनि जी ॿाहिरि नथी अचे। वजह इहा आहे त हाणे अॼु छंछरु जो ॾियारो ऐं आर्तवारु, ठीकु आहे, राति ऐं त सूमर ते हलियो त दोस्तो हीउ ड्रामो हिन सूमर ते हिन जेकी अपडेट अचे थी जंहिंसां असांजा राब्ता थिया आहिनि त हली वेंदो, न त वरी अञा पोइना बि करे सघनि था। हाणे हुननि जी इहा कोशिशि आहे बंदि त ड्रामो असां उहो ई कयो आहे, हाणे हिकु मन 25-30 किस्तनि जी शूटिंग करे वठूं ऐं पोइ जेको आहे वरी ड्रामो हलायूं, जीअं वरी बंदि न थिए उहो आख़िरी खुटण ताईं। हाणे इन जे करे उहे लॻा पिया आहिनि त हिकु ॾींहं में वधि में वधि हिकिड़े एपिसोड जी रिकॉर्डिंग थींदी आहे दोस्तो सॼे ॾींहं में। ज़ाहिर ॻाल्हि आहे 30-25 एपिसोड जी रिकॉर्डिंग कंदा त 25-30 ॼाणा लॻंदा उन्हनि खे ऐं उन्हनि में एडिटिंग थींदी, उन जो बि थोरो टाइम लॻंदो। वरी हीअ तव्हांखे ख़बर आहे रक्शे ते रिकॉर्डिंग खणी पुॼाइण वेंदा आहिनि स्टूडियो, त वरी रक्शो को किथे किरी पियो वाह में त वरी कमु किटली थी वेंदो। बहरहाल हीअ मां हिकिड़ो मज़ाकिया लफ़्ज़ चई वियुसि, नाराज़ न कजो, थीजो दिलि में बि न कजो। बहरहाल इहो ईअं उन्हनि सां अॻे हिकु चकर थी चुको आहे। रक्शे ते जेका शूटिंग खणी रिकॉर्डिंग खणी वञनि पिया त रक्शो वाह में किरी पियो, सालू खे बि धकु लॻो हुयो। बहरहाल इहो ईअं थींदो रहंदो आहे, इहो हिकिड़ो कमु आहे। ऐं तव्हांखे मां ॿुधाईंदो हलां त जेको ॿियो हिकु ड्रामो रिकॉर्ड थी रहियो आहे उहो बि 8 ॾियारे यानी मक़तल जी जाइ ते, बागुल ड्रामे जी जाइ ते उहो बि हलंदो ऐं इहो बि मां तव्हां सां शेयर कंदो हलां दोस्तो। त काफ़ी दोस्तनि मुंहिंजा जेका कमेंट मूं ॾेखियो मुंहिंजी वीडियो जे हेठां, जेको कल्ह पहिरीं ऐं टियों ॾींहुं जेका मूं अपडेट ॾिनी हुई, काफ़ी दोस्तनि जा सुठा मैसेज आया, सुठा कमेंट आया, उन्हनि जूं वॾियूं महिरबानियूं, उन्हनि सुठियूं सुठियूं ॻाल्हियूं लिखियूं ऐं 1-2 मैसेज अहिड़ा हुया जेका दोस्त माना कावड़ जो इज़हार करनि पिया। उन्हनि खे बि मां चवंदुसि
त को मसइलो न आहे, तव्हां कावड़ कयो था त भले कयो, असांखे इन सां को फ़र्क़ु न पवंदो। बहरहाल जिन दोस्तनि सभु खां वधीक सुठियूं ॻाल्हियूं लिखियूं, सुठा कमेंट ॾिनऊं ऐं पंहिंजी राय ॾिनऊं, उन्हनि जी वॾी महिरबानी। उन्हनि जी राय असां पढ़ीसीं, ॾिठीसीं ऐं असांखे इहा सम्झ में ॻाल्हि आई त जेको कोई असां सोचे रहिया आहियूं, ॿिया माण्हू बि दोस्त बि इहो सोचे रहिया आहिनि त इहो ईअं थियणु खपे ऐं ईअं ई थिए। ऐं इहो तव्हां जेका कमेंट कंदा आहियो, इन कमेंट सां सभिनी खे इहा ख़बर पइजी वेंदी आहे त हीउ दोस्त जेको आहे न कमेंट करे रहिया आहिनि त उहो ड्रामे वारा बि वरी पोइ ओड़े हिसाब सां अॻिते कहाणी खे हलाईंदा आहिनि। पर मुंहिंजो चवण जो मक़सदु इहो आहे त जीअं असांजी वीडियो तव्हां हर वीडियो ॾिसी रहिया आहियो, जीअं हीअ वीडियो हाणे हली रही आहे, इन सां अञा अॻिते तव्हां सां शेयर कंदासीं ॻाल्हियूं। वीडियो आख़िर ताईं ज़रूरु ॾिसिजो, तव्हां सां काफ़ी सारियूं ॻाल्हियूं अॼु तव्हांजे कम जूं ॻाल्हियूं इन वीडियो में। बहरहाल जे तव्हां ॾिसी रहिया आहियो त वीडियो ॾिसी करे कमेंट पंहिंजो सुठी राय, पंहिंजी क़ीमती राय असांजे कमेंट बॉक्स में करे छॾिजो, कमेंट करे छॾिजो। असां उहे पढ़ंदा आहियूं ऐं तव्हांजी राय असां ताईं पुॼी वेंदी आहे। बहरहाल हलूं था पंहिंजी कहाणी जी तरफ़ दोस्तो। ऐं तव्हांखे इहो मां ॿुधाईंदो हलां त हीउ ड्रामो तकरार अंदाज़न लॻभॻि 400 खां क्रॉस कंदो। ठीकु आहे दोस्तो, 400 एपिसोड खां मथे वेंदो ऐं हीउ ड्रामो इन जे करे इन खे वधाइनि था त जेसीं ताईं को ॿियो सोप सीरियल वरी तयारु थिए। ऐं मोहब्बतनि जो माॻ बि हली रहियो आहे। मोहब्बतनि माॻ जूं क़िस्तूं दोस्तो एतिरी न थींदियूं, उनजो वधि में थियूं 100-150 क़िस्त थींदी ऐं उन खे खोटाईंदा, छो त उन में का दम वारी कहाणी न आहे, काई ताक़तवर कहाणी न आहे ऐं उन खे थी सघे थो जल्द खोटाए छॾनि 100-150 एपिसोड ताईं। ऐं उन जीअं ॿियो ड्रामो तयारु थी वियो वॾो, हाणे सोप सीरियल जो मक़सदु हूंदो आहे त यानी 300-400 एपिसोड में जेको ठहंदो आहे उन खे सोप सीरियल चवंदा आहिनि। जेको ख़ाली ड्रामा सीरियल चवंदा आहिनि उन खे यानी शॉर्ट ड्रामो जंहिंजो 40 क़िस्त, 30 क़िस्त, 25 क़िस्त, 50 क़िस्त या 100 क़िस्त ताईं हूंदो आहे, उन खे चयो वेंदो आहे ड्रामा सीरियल। ऐं सोप सीरियल उन खे चयो वेंदो आहे जंहिंजूं 400-500 क़िस्तां हुजनि, यानी ड्रिगो ड्रामो तूरी जी वल वांगुरु। अहिड़े हिसाब सां अहिड़ो ड्रामो हिकु तूरी जी वल वांगुरु ॿियो जॾहिं हाणे तयारु थींदो त पोइ हिकु ड्रामे खे एंड कराईंदा, या तकरार ड्रामो एंड थी वेंदो तेसीं ताईं, या वरी मोहब्बतनि जो बाग़ तेसीं ताईं एंड थी वेंदो। बहरहाल दोस्तो इहो तव्हांखे ॿुधाईंदो हलां हिंट, सभ खां वधीक अदाकारी अगरि तकरार ड्रामे में सुठी आहे त उहा कुझु न कुझु मूसा जी ऐं सिजावल ख़ान जी जेका एक्टिंग हूंदी आहे उहा मूंखे ॾाढी वणंदी आहे। तव्हांखे बि यकीनन ईअं ई हूंदो, सिजावल ख़ान जी एक्टिंग सुठी लॻंदी हूंदी। छाजे करे सिजावल ख़ान जी एक्टिंग सुठी आहे त सिजावल ख़ान पंहिंजी एक्टिंग में पूरी जान झोके छॾींदो आहे ऐं ईअं लॻंदो आहे त सच में यानी रियल में सिजावल ख़ान इहो ॻाल्हाए रहियो आहे, ईअं करे रहियो आहे, इहो डायलॉग चई रहियो आहे। ऐं असद कुरैशी जी जे मथां हिंट अगरि आहे त तकरार ड्रामे में पलड़ो भारी आहे सिजावल ख़ान जो, न त ईअं हुजे हा सिजावल ख़ान जे मथां पलड़ो भारी हुजे हा असद कुरैशी जो, सदोरे जो यानी शेर अली जो, लेकिन हिते वरी उबतो सिजावल जो पलड़ो भारी आहे, शेर अली जो पलड़ो हेठि आहे। ऐं नवाब ख़ान जो त किरदारु ई टियों आहे मुनाफ़िक़नि वारो, सिधो नथो विढ़े, शेर अली सिधो विढ़ंदो आहे, सिजावल बि सिधो विढ़ंदो आहे। लेकिन हाणे तव्हांखे मां इहो ॿुधाईंदो हलां त ऐं सभ खां वधीक इन्हनि जी एक्टिंग ज़बरदस्त आहे, मूसा ऐं सिजावल में जी बि एक्टिंग सुठी आहे। बहरहाल इन्हनि जी सभ खां बहितरीनु आहे। ऐं लेडीज़ यानी फीमेल अदाकारनि जे हिसाब सां जेकी एक्टिंग सुठी आहे, तव्हांखे छा थो लॻे, छा नैना जी एक्टिंग सुठी हुई, या राणी जी, या ज़रीना बेगम जी, या मूमल जी? इहो तव्हां कमेंट बॉक्स में राय ॾेई सघो था। मर्दनि मां ऐं लेडीज़ मां सभ खां एक्टिंग तकरार ड्रामे में कंहिंजी दमदार आहे, कंहिंजी तव्हांखे सुठी लॻे थी? ऐं मुंहिंजे ख़्याल में हिंट में जेका लेडीज़ जे हिसाब सां कहाणी सुठी आहे त यानी एक्टिंग सुठी आहे त नैना जी बि सही हुई, ऐं सभ खां वधीक राणी जी मुंहिंजे ख़्याल में जेको आहे एक्टिंग सही आहे, सुठी आहे। उनजी ॻाल्हाइण जी जेको अंदाज़ आहे उहो ईअं रियल लॻंदो आहे। बहरहाल दोस्तो तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त हाणे जेको फिल्मूं आहियूं उहे बि सुठियूं हलियूं ऐं बहितरीनु हलियूं, लेकिन हीउ ड्रामो जेको हूंदो आहे न, ड्रामे जी त मज़ो ई दोस्तो पंहिंजो हूंदो आहे। ऐं छाजे करे ड्रामो हलंदो रहंदो आहे, फिल्म त 2-1.5 कलाक जी हूंदी आहे, उहा त एंड थी वेंदी आहे, ख़तमु थी वेंदी आहे। बहरहाल तव्हांखां मां इहो बि सुवालु कंदुसि त हिन टाइम जिथे तव्हां रहो था, तव्हां महिरबानी हिकिड़ी कजो
पंहिंजे शहर जो नालो बि मुंहिंजे इन वीडियो जे हेठां कमेंट कजो, असांखे बि ख़बर पवे जेका असांजा दोस्त वीडियो ॾिसी रहिया आहिनि त कहिड़े कहिड़े शहर मां ॾिसी रहिया आहिनि। इहा असां पढ़ंदा आहियूं कमेंट तव्हांजा ऐं असांखे ख़ुशी थींदी त किथां किथां ॾिसी रहिया आहिनि। तव्हां पंहिंजे कमेंट ज़रूरु कजो, जहिड़े बि शहर जा आहियो तव्हां उन शहर जो नालो ज़रूरु लिखिजो कमेंट बॉक्स में। हलूं था अॻिते दोस्तो, तव्हां इहो कॾहिं न आहे लिखियो त पथर दिलि ड्रामो छो बंदि थियो आहे, उन जे बारे में दोस्त नथा पुछनि। इहो बि तव्हांखां मां सुवालु कंदुसि त छाजे करे तव्हांजी छा पथर दिलि ड्रामे में दिलचस्पी न आहे। उन खे बि माण्हू मुंहिंजे ख़्याल में 3 नंबर ते हले थो इंटम। पहिरियों तकरार, ॿियो नंबर मौतनि जो माॻ, 3 नंबर पथर दिलि बि माण्हू ॾिसनि था। पोइ 15-20 हज़ार ताईं व्यूज़ उन जा बि अची वेंदा आहिनि। पोइ 8 ॾींहं 10 ॾींहं खां पोइ 25-30 हज़ार ते उहो पुॼी वेंदो आहे। लेकिन तव्हां उन जा बि कमेंट ज़रूरु लिखिजो असांजे वीडियो में त उन जो छा चकर आहे, तव्हांखे छा सम्झ में अचे थो। उन जी मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां अॼु त पथर दिलि बि सिर्फ़ु इन जे ई करे बंदि थियो आहे त ड्रामो वजह इहा ई आहे त ईद जी शूटिंग जे करे, ऐं उनजी बि शूटिंग साॻी रुकियल हुई। उन्हनि अदाकारनि बि फिल्मनि में ज़ोर शोर सां कमु कयो, फिल्मां रिकॉर्ड कयूं। हाणे हिकिड़ी जेको आहे फिल्म आई हुई खोखर साहिब जी, जंहिंमें इहो असांजे शहर रोहिड़ी में जेको आहे आधी वारी टकरी ते इन्हनि हिकिड़ो गानो शूट कयो ऐं रोहिड़ी वारे पुल जे मथां बि इन्हनि हिकिड़ो गानो शूट कयो। तव्हां ॾिठो हूंदो, इहो असांजे इलाइक़े में कयूं। इहा टकरी जेकी आधी वारी हज़रत अली चवंदा आहिनि, हिते इन तलवारनि सां जेको आहे इन पथर खे, इन पहाड़ खे तलवार जो वार कयो काफ़र जे मथां, तॾहिं हीउ पहाड़ 4 टुकड़ा थी वियो। उहो पहाड़ अञा ताईं मशहूरु आहे रोहिड़ी में, ऐं उन ते जेको आहे हिननि हाणे गानो बि शूट कयो आहे। उनजे मथे मस्जिद आहे चोटी ते, मां बि वियो आहियां, थी आयो आहियां। थी सघे थो काफ़ी माण्हू तव्हां जेका मुंहिंजी वीडियो ॾिसी रहिया आहिनि उहे बि थी आया हूंदा। इहा जॻह हिकु पुराणी आहे, वॾी ख़ूबसूरत जॻह आहे। ऐं इहा वीडियो तव्हां ॾिठी हूंदी, उहा फिल्म में उहो गानो आयो आहे जंहिंमें खोखर नालो मूंखे विसरी वियो आहे यार, रात खोखर आहे। इन जे गाने ते उॾिनो अथनि ऐं ख़ूबसूरत पहाड़ी आहे, इहा आधी टकरी सॾिबी आहे। ऐं तव्हां अगरि इहा ॾिसणु चाहियो था त मूंखे कमेंट ज़रूरु कजो। मां इन ते वीडियो बि हिकिड़ी ठाहे आयो हुउमि, व्लॉग ठाहींदो आहियां मां। उन में इहा जेको आहे आधी टकरी मूं ॾेखारी, वॾी ख़ूबसूरत आहे। मथे चढ़णु जेको आहे ॾाढो ॾुखियो आहे। मस्जिद जेका मथे आहे उन खे ॾिसण जे लाइ वॾी तकलीफ़ सां माण्हू खे ख़तरो हूंदो आहे। दफ़ा ॾाढी सौड़ी जॻह मूं चढ़ी उते पुॼणो पवंदो आहे, किथे वेही करे किथे उथी करे, ऐं उते ई सीन रिकॉर्ड कया विया आहिनि। बहरहाल मुंहिंजे ख़्याल में हाणे जेका अचण वारा ड्रामा आहिनि उन्हनि जा इन पहाड़ी वटि बि सीन रिकॉर्ड थींदा। हीअ पहिरें चकर सिंधी फिल्म में इहो सीन ॾिनो वियो आहे। सुभाणे उन जा फ़ोटू मां तव्हांखे वीडियो में ज़रूरु ॾेखारींदुसि। अॼु मूंखे फ़ोटू हथ न आया जेका इन खोखर साहिब जेको आहे उन फिल्म में ॾिना आहिनि गाने में उन पहाड़ी जा। बहरहाल उहो बि ख़ूबसूरत जॻह आहे, आधी टकरी रोहिड़ी जे क़रीब आहे, रोहिड़ी सखर जे क़रीब आहे। बहरहाल तव्हांखे इहो दोस्तो शेयर कंदो हलां त तव्हां जहिड़े बि शहर जा हूंदव त असांखे अंदाज़ो लॻंदो असांजा दोस्त हितां वीडियोस ॾिसी रहिया आहिनि ऐं ड्रामा ॾिसी रहिया आहिनि ऐं ड्रामनि जा यानी शौक़ीन आहिनि। ऐं तव्हां इहो मां पुछंदुसि तव्हांखे छा थो लॻे तकरार ड्रामो केसीं ताईं हलंदो? 300 क़िस्त खां त क्रॉस करे चुको आहे, छा 400 ताईं हलंदो या 500 ताईं हलंदो या 350 ताईं हलंदो? इहो तव्हां सां मुंहिंजो हिकु सुवालु आहे। तव्हां बि पंहिंजो अंदाज़ो मूंखे ॿुधाइजो। ॾिसूं त तव्हां केतिरा तेज़ आहियो दिमाग़ जा ऐं तकरार ड्रामे जा केतिरा शौक़ सां ॾिसो था, केतिरा वॾा पस्तार आहियो। बहरहाल हलूं था पंहिंजे अॻिते वधूं था कहाणी तरफ़। दोस्तो हाणे तव्हांखे मां ॿुधाईंदो हलां त अनक़रीब ड्रामो हिन सूमर खां स्टार्ट कयो वेंदो। अगरि हिन सूमर खां ड्रामो स्टार्ट न थियो त पोइ अॻिते वञी हलाईंदा, लेकिन हिन सूमर ते पक ॾिनी वई आहे त हिन सूमर ते मथां ड्रामो हली वञे। ऐं हिन सूमर ते ड्रामो हली वियो त पोइ बंदि न थींदो दोस्तो। पोइ आख़िरी ताईं हिन ड्रामे खे खोटाए करे पोइ ड्रामे जी जान छॾींदा। लेकिन हिन सूमर ते अंदाज़ो आहे हीउ ड्रामो हली वेंदो। ऐं तव्हांखे मां इहो ई ॿुधाईंदो हलां दोस्तो त बहरहाल अचण वारे एपिसोड जी हर अपडेट असां तव्हांखे इन चैनल उदासी टीवी ते ई ॾींदा रहंदासीं या ॾींदा आया आहियूं। हीउ उहो चैनल आहे जेको 2019 खां पहिरियां स्टार्ट थियो आहे। तव्हां हिन जे अबाउट में वञी चेक करे सघो था त इंशाअल्लाह हिन टाइम ताईं हली रहियो आहे। अॻिते बि तव्हांखे बर वक़्तु हर अपडेट ॾींदो रहंदो। लेकिन
तव्हांजा असांजा पुराणा सब्सक्राइबर आहियो तव्हांखे ज़रूरु इहा ख़बर हूंदी। पहिरियों असां हिकिड़ो नंबरनि जो सिलसिलो हलायो होसीं, फ़ोन नंबर बि अदा करण जा जाम ॾिना मूं ऐं अलाए केतिरे अदा करण जा नंबर ॾिना, सिर्फ़ु असद कुरैशी जो नंबर रहियल आहे मुंहिंजे ख़्याल में। इहो बि मां हिन क़रीब ॾींदुसि। काफ़ी दोस्त अञा मुंहिंजे वीडियो में कमेंट कंदा आहिनि असद कुरैशी जो फ़ोन नंबर ॾियो यार, महिरबानी कयो। बहरहाल उन्हनि दोस्तनि जे लाइ मुंहिंजो मैसेज आहे, पको नंबर मां हथु करे असद कुरैशी जो कंहिं न कंहिं वीडियो में ज़रूरु ॾेई छॾींदुसि ऐं इहो इनशाला तव्हांजे लाइ कमु मां कंदुसि। सिर्फ़ु तव्हांजे लाइ, तव्हां परस्तारनि जे लाइ, तव्हां मुंहिंजा सब्सक्राइबर आहियो, इन जे लाइ न। बाक़ी पहिरियां नंबर जेका अदा करण जा मां ॾिना, काफ़ी माण्हुनि ॻाल्हायो उन्हनि अदा करण सां, उहे दोस्त अञा बि कमेंट कंदा आहिनि असां ॾे। बहरहाल उन्हनि जे लाइ हीउ बि मुंहिंजो मैसेज आहे त असद कुरैशी जो बि नंबर ज़रूरु तव्हांखे ॾींदुसि। तॾहिं मां तव्हांखे चवंदो आहियां असांजी वीडियो तव्हां मिस न कंदा कयो। अलाए कहिड़ी बि वीडियो में असां तव्हांखे नंबर ॾेई सघूं था, मतां वरी उहा तव्हांखे वीडियो मिस थी वञे, पोइ सुभाणे तव्हां वटि नंबर ई न पुॼंदो। जेका बि वीडियो ॾिसंदा कयो त आख़िर ताईं ॾिसी करे दोस्तो उन खे लाइक ज़रूरु करे छॾींदा कयो। वीडियो लाइक करणु फ्री हूंदो आहे। जे तव्हां सब्सक्राइब न आहियो कयूं वेठा त सब्सक्राइब बि ज़रूरु करे छॾींदा कयो, इहो बि फ्री हूंदो आहे, कोई इन में पैसा न लॻंदा। बहरहाल हलूं था पंहिंजे कम कहाणी जी तरफ़। दोस्तो मां तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि करे छॾियां त सिंधी मीडिया आहिस्ता आहिस्ता तरक़ी करे आयो आहे, लेकिन थोरो बि इन में चेंजिंग कयूं न त इहो सिंधी मीडिया त शोबे जे हवाले सां अलाए किथे वञी पुॼंदो ऐं निकिरी ईंदो। ऐं पहिरें नंबर त हिन में महिनत करण जी थोरी सख़्तु ज़रूरत आहे। ऐं हाणे त बाबा टेक्नोलॉजी जो दौरु अची वियो आहे त माण्हू ॿारहाड़ी में बि जेको आहे मिसाल, काफ़ी दोस्त मूं ॾिठा त पंहिंजे मोबाइलनि ते बि ड्रामा तयारु करनि था, पंहिंजी एडिटिंग करनि था, पंहिंजा एनिमेशन इफेक्ट ॾेई करे ईअं एडिटिंग करनि था बहितरीनु, ऐं कोशिशि करनि था त असां यूट्यूब चैनल ते मशहूरु थियूं। काफ़ी दोस्तनि पंहिंजा लिंक बि मूं ॾे शेयर कया, यार असां ड्रामा ठाहिया आहिनि, ॾिसो केतिरो मज़ो आहे। लेकिन मूंखे उहे ॾाढा वणिया, छाजे करे हीअ जेका ड्रामा हली रहिया आहिनि इन खां बि वधीक हुननि में हुननि जी एडिटिंग थियल हुई। लेकिन मसइलो इहो हुयो त हुननि वटि कैमरा सुठियूं न आहिनि, मोबाइल ते करनि था। ऐं असांजी बि कोशिशि इहा आहे दोस्तो, मां अॻिते हली करे थी सघे थो को सुठो ड्रामो स्टार्ट कयां ऐं जेको आहे उनजी रिकॉर्डिंग शुरू कयां, ऐं उहो बि तव्हांखे इन चैनल ते अॻिते मिलंदो। ऐं उनजी बहितरीनु हिकु नवां चहिरा साम्हूं आणिया, ऐं मुंहिंजो पंहिंजो इहो पूरो शौक़ु आहे ऐं इहो जेको आहे तव्हांजे साम्हूं पेश कंदुसि। अॻिते हली उदासी टीवी यूट्यूब चैनल ते मथां उहे तव्हांजे साम्हूं रखां। बहरहाल दोस्तो जेका उहे ड्रामा हलायासीं न, इनशाला उन में तव्हांखे बि फ़ाइदो पवंदो दोस्तो, ऐं नवां चहिरा तव्हांजे साम्हूं ईंदा ऐं नवां अदाकार तव्हांजे साम्हूं ईंदा। थी सघे त कंहिंजी अदाकारी अॻिते निकिरी अचे, थी सघे थो तव्हांखे बि उन ड्रामे में चांस ॾिनो वञे। बहरहाल इहो अनक़रीब इहो सिलसिलो दोस्तो मां स्टार्ट कंदुसि। दोस्तो वीडियो पुॻो आहे पंहिंजी पुॼाणी ते, उमेदु आहे तव्हां दोस्तो एसी ताईं ॾिठो हूंदो, त महिरबानी करे वीडियो खे लाइक करे छॾियो, फ्री आहे। ऐं पंहिंजी क़ीमती राय कमेंट सेक्शन में लिखी छॾियो, असां पढ़ंदासीं जेका तव्हांखे सुवाल कयासीं। ऐं ॿियो त सब्सक्राइब ज़रूरु कंदा कयो, सब्सक्राइब करण बि फ्री हूंदो आहे दोस्तो। तव्हां सब्सक्राइब कंदा आहियो लेकिन बेल आइकन खे आल ते यानी घंटी खे आल ते न आहियो कंदा, तॾहिं तव्हां वटि वीडियो न आहे पुॼंदी। तॾहिं चऊं था जे चेक कयो मथां तव्हां घंटी खे, अगरि आल न आहे थियल उन खे आल ते करे छॾियो ऐं सब्सक्राइब करे छॾियो। मिलंदासीं तव्हां सां नेक्स्ट वीडियो में। शायदि ख़ुशो खे ॾींदा इजाज़त उदासी टीवी जी पारां त तव्हांखे अल्लाह हाफ़िज़। स्टार्ट थी सिंधी ड्रामनि में, पहिरियों सिंधी ड्रामनि में कुझु दिलचस्पी घटि थी वई हुई, ऐं दर्दनि जो दरिया जे टाइम बि माण्हुनि शौक़ु सां ॾिठो हुयो। 2018 जे टाइम जेको दर्दनि जो दरिया ड्रामो हलियो उन खे माण्हुनि शौक़ु सां ॾिठो हुयो। लेकिन वरी विच में को ख़ासि अहिड़ो ड्रामो न आयो। वरी इहो ड्रामो आयो ज़हर ज़िंदगी, जेको हिकु बहितरीनु ड्रामो हुयो पंहिंजे टाइम जो, ऐं माण्हुनि जी दिलचस्पी इन हिसाब सां सिंधी मीडिया ऐं सिंधी शोबे जे हवाले सां ॾाढी वधी वई। ऐं ज़हर ज़िंदगी खे माण्हुनि शौक़ु सां ॾिठो, बिल्कुलु भरपूर। ऐं माण्हू इंतज़ारु कंदा हुया त एपिसोड अचे त पोइ असां इहे ॾिसूं त अॻिए एपिसोड में छा थियण वारो आहे। लेकिन जॾहिं 183 ते तकरार ज़हर ज़िंदगी बंदि थियो हुयो त महीनो खनि पोइ बि माण्हू ॾाढा परेशान थिया हुया। लेकिन बाद में उहो ड्रामो